अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। स्टूडेंट फाइनेंशियल एड ऑफिस यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां नीट कम मेरिट स्कॉलरशिप 2025 अनाउंस कई वई आहे। ही स्कॉलरशिप हर साल जेको आहे मेरिट ओरिएंटेड कैंडिडेट जे लाइ अनाउंस कई वेंदी आहे। अचो त ॾिसूं था हिन स्कॉलरशिप में केरु केरु एलिजिबल आहे, अप्लाई करण जो प्रोसीजर छा आहे ऐं रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स कहिड़ा आहिनि। त हिन स्कॉलरशिप जो जीअं तव्हां नेम ॾिसी रहियो नीट कम मेरिट स्कॉलरशिप आहे त जेके बि कैंडिडेट डिज़र्विंग कैंडिडेट आहिनि बैचलर 4 ईयर 5 ईयर डिग्री प्रोग्राम्स में, जेके 4 ईयर प्रोग्राम्स आहिनि या 5 ईयर जीअं फार्मेसी वग़ैरह जा प्रोग्राम्स आहिनि उन में, ऐं जेके मास्टर 2 ईयर्स यूनिवर्सिटी ऑफ सिंध जा प्रोग्राम्स आहिनि उन में जेके बि कैंडिडेट मेन कैंपस या यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे कैंपसिस में पढ़नि था त उन्हनि जे लाइ नीट कम मेरिट स्कॉलरशिप जेको आहे अनाउंस कई वई आहे। हाणे स्कॉलरशिप जो प्रोसीजर जी ॻाल्हि त सभिनी खां पहिरियां तव्हांखे जेको आहे ऑनलाइन अप्लाई करिणो पवंदो। तव्हांजो जेको पोर्टल आहे जेको तव्हांखे यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां ॾिनो वियो आहे ITSC.usin.edu.pk, उन ते वञी तव्हांजो जेको बि पोर्टल आहे उन ते तव्हां वेंदा ऐं उन में अंदरि सभिनी खां पहिरियां तव्हां पंहिंजो पोर्टल ओपन कंदा। उन खां पोइ उन फॉर्म खे फिल करे ऑनलाइन सॼो प्रिंट आउट वठंदा। प्रिंट आउट वठण खां पोइ तव्हां डॉक्यूमेंट उहो पंहिंजे डायरेक्टर या पंहिंजो जेको बि चेयरपर्सन आहे तव्हांजो उन खां साइन कराईंदा। उन खां पोइ जेके डॉक्यूमेंट्स रिक्वायर्ड आहिनि उन में सभिनी खां पहिरियां सैलरी या इनकम सर्टिफिकेट हूंदो, एफिडेविट ऑफ इनकम तव्हांखे लाज़मी आहे। उन खां अलावा स्टूडेंट ID कार्ड, फादर्स गार्डियन ID कार्ड, इस्तिकाक सर्टिफिकेट। हाणे हिन सर्टिफिकेट ते मूं लास्ट ईयर बि वीडियो ठाही त ही सर्टिफिकेट तव्हांखे ईज़ीली जेका तव्हांजो डिस्ट्रिक्ट जो ज़कात चेयरमैन जी ऑफिस आहे उते तव्हां वेंदा, सर्टिफिकेट तव्हां पाण प्रिंट करे जेको तव्हांखे स्टूडेंट फाइनेंशियल एड वारा जेको आहे उनजो तव्हांखे ॿुधाईंदा त उहो सर्टिफिकेट हिन दफ़ा उन्हनि कहिड़ो जेको आहे ठाहियो आहे। उहो सर्टिफिकेट तव्हां उन में पंहिंजी डेटा फिल करे उहो तव्हां पंहिंजे कंसर्न ऑफिस खणी वेंदा जेका बि तव्हांजी डिस्ट्रिक्ट में ज़कात ऑफिस आहे, ऐं उहे तव्हांखे उहो सर्टिफिकेट साइन करे ॾींदा। लास्ट ईयर मार्कशीट, अगरि तव्हां फर्स्ट ईयर सेकेंड ईयर में पढ़ो था तव्हांजी फर्स्ट ईयर जी मार्कशीट, तव्हां थर्ड ईयर में पढ़ो था तव्हांजी सेकेंड ईयर जी मार्कशीट, अगरि तव्हां हींअर फोर्थ ईयर में आहियो त तव्हांजी थर्ड ईयर जी मार्कशीट, जेका बि लास्ट मार्कशीट आहे उहा तव्हां सबमिट कराईंदा। उन सां गॾोगॾु अगरि तव्हांजी जेको आहे हाउस जेको आहे उहो रेंट ते आहे त तव्हां उहो रेंटेड हाउस जेको आहे तव्हां रेंट एग्रीमेंट सबमिट कराईंदा। उन खां पोइ जेके तव्हांजा लास्ट 3 मंथ्स जा यूटिलिटी बिल्स आहिनि उहे तव्हां सबमिट कराईंदा। थी एतिरा डॉक्यूमेंट वॾा न, ही सभु डॉक्यूमेंट्स तव्हां वटि अवेलेबल हूंदा। जस्ट जेको आहे ही इस्तिकाक सर्टिफिकेट आहे इहो तव्हां पंहिंजे विदिन जेको आहे तव्हांखे हाफ एन आवर में उहा ऑफिस तव्हांखे साइन करे ॾींदी। उमेद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी नीट कम मेरिट स्कॉलरशिप में अप्लाई कीअं कजे। मज़ीद इन्फॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।